गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल मीरपुर माथेलो के मॉडर्न स्कूल जो दर्जो ॾियण जे हवाले सां तकरीब कोठाई बि। मॉडर्न स्कूल जो दर्जो ॾियण वारी तख़्ती जो तक जे MPA ऐं सूबाई वज़ीर लाइव स्टॉक इंजीनियर अब्दुल बारी पिताफ़ी इफ्तिताह कयो। इफ्तिताही तकरीब में सूबाई वज़ीर बारी पिताफ़ी, DO तालीम घोटकी अहमदीन मीरानी, असिस्टेंट कमिश्नर डायरेक्टर रिजवान नज़ीर PPP मीरपुर माथेलो तालके जे सदर गुलाम नबी वसीर, हेड मास्टर उस्ताद जमालुद्दीन सुमरो, गस्टा अगवान उस्ताद बशीर पिताफ़ी, गस्टा ज़िले घोटकी जे अगवान उस्ताद सईद नाइच ऐं उस्ताद परवेज़ सियाल समेत वॾे अंग में सियासी समाज अगवान उस्ताद ऐं शागिर्दनि शिरकत कई। तकरीब में ख़िताब कंदे सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी चयो त सिंध हुकूमत सूबाई तालीम ते ख़ासि ध्यानु ॾेई रही आहे। 4 करोड़ जी हिते हिकिड़ी स्कीम ॾिनी आहे असां, जंहिंमां 6 स्कूल जा कमरा ठहंदा ऐं हिकिड़ो वॾो हॉल ठहंदो ऐं हीअ जेके ॿिया कमरा आहिनि उन्हनि जी रेनोवेशन बि थींदी। ऐं असां हिते गर्ल्स डिग्री कॉलेज मंज़ूरु करायो आहे ऐं उनजो DG साहब बि हिते आयल हुयो। उनजे लाइ असां हिकु अधु प्लॉट ॾिठा आहिनि ऐं हिकिड़े प्लॉट ते हू बि मुतमइन थी विया आहिनि। टेक्निकल कॉलेज लाइ बि कोशिशि करे रहियो आहियां मां, उहो अप्रूव थी वियो आहे, पर उनजी ज़मीन ॾिसणी आहे, उनजी बिल्डिंग ठाराइणी आहे, उनजी फैकल्टी जो बंदोबस्तु करिणो आहे, त इन्हनि सभिनी शयुनि खे बि ॾिसूं पिया। इन मौक़े ते स्कूल जे हेड मास्टर ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो ऐं सूबाई वज़ीर जा थोरा पिणु मञा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk